अस्सलाम वालेकुम गरीब संगत। मां तव्हांजो तबाह ऐं बर्बाद थियल छड़न जो सरदार माशूक बलोच। ट्रिक तो फॉर यू जा मां तव्हांखे ॿुधाईंदो तो तव्हां टिकटॉक जे बारे में सम्झाईंदो तो तव्हां हाणे जेके ॿाहिरि सम्झनि पिया था, जेके ॿाहिरि मुंहिंजा वीडियो खे उहो छा चवंदा आहिनि यार सच सम्झंदा आहिनि, उहे इन ट्रिक खे आज़माइनि था, वायरल वञनि पिया था। बाक़ी जेके सफ़ा मुंहुं वांगुरु हूंदा उहे चवंदा हाणे बाबा ही भली ॻाढ़ी हणे असांजो छा वञे, छड़ो आहे उअं ई पिटींदो थो अते। हाणे खणी यूट्यूब ते 2-3 मिंट सवाई थोरो पिटे पिए थो। को मसइलो ई न आहे, अला ख़ुशि कंदा भला। हाणे असांजो कमु आहे सम्झाइणु, पोइ तव्हां सम्झो न सम्झो उहा तव्हांजी मर्ज़ी। हाणे असां को भला ज़ोरी ज़बरदस्ती असां कोन कंदासीं। इहे असांजो रहमान भाउ आहे। रहमान भाउ ॿुधाए पिए थो त मुंहिंजो अकाउंट में वार्निंग अकाउंट पिए थो अचे। अॼुकल्ह इहो तक़रीबन काफ़ी दोस्त आहिनि जिन्हनि जा वीडियो वार्निंग में पिया था हलनि ऐं उन्हनि जा अकाउंट वार्निंग में पिया था हलनि। उहे हिकु त इहो ई तरीक़ो आहे त तव्हां जेको हुननि जे टिकटॉक जे ख़िलाफ़ु गाइडलाइन रखंदा हो या गाइडलाइन कंदा हो या गाइडलाइन वारा वीडियो अपलोड कंदा आहियो, उहे वीडियो तव्हांजा रिमूव थी वेंदा आहिनि, त पोइ तव्हां उन्हनि खे अपील करणु तव्हांखे कोन थो अचे। तव्हां उन्हनि खे हेठां अपील जो ऑप्शन हूंदव, अपील कंदव, उहो वीडियो वापसि ईंदव ऐं तव्हांजो उहो वीडियो जेको आहे गाइडलाइन में न वेंदो, उहो तव्हांखे टिकटॉक वारा माज़रत बि कंदा, चवंदा त असांजो जेको सो इहो छा चवंदा आहिनि, इहा जेको मशीन न हूंदी अथनि अंदरि मोटर जेको चेक करण वारो, उन मोटर जे करे असां वारो जेको सो सिस्टम ख़राबु हुयो, उन जे करे तव्हांखे असां तकलीफ़ ॾिनी आहे, वीडियो बि मोटाए ॾींदा। ऐं सफ़ा जेको तव्हांजे गाइडलाइन जे ख़िलाफ़ु हूंदो त हाणे जीअं कुझु माण्हू हूंदा आहिनि सफ़ा ईअं टुटी पवंदा आहिनि, हण बाबा टिकटॉक खे, हण जेको आयो ॾेॾर आयो, कुतो आयो, बिलो आयो, हण टिकटॉक ते। ख़बर पए टिकटॉक वारनि खे त घणे वे सौ आहे। उहे उन्हनि जा अकाउंट वॉर्निंग में अची था वञनि ऐं उन्हनि जा जेको सो वीडियो बि वापसि नथा अचनि। उन में तव्हांखे छा करिणो हूंदो रहमान भाई, रिपोर्ट प्रॉब्लम में वञी करे उन में तव्हांखे 3 डॉट ते वञी हिकिड़ो मैसेज करिणो पवंदो। उन मैसेज में हाणे अंग्रेज़ी त मां गूगल ते ट्रांसफर कंदो आहियां, अॻु में वीडियो में ॿुधायो मां, सिंधी में लिखी छॾियो त गूगल खे ॿुधायो त बाबा असांजो अकाउंट जेको सो वार्निंग में पियो थो हले, असां हेतिरे साल खां वठी वीडियो हलायूं पिया था, अगरि असां खां का ग़लती थी वई आहे गाइडलाइन जे टिकटॉक जे तरफ़ गाइडलाइन लॻी वई आहे त असां माज़रत पिया था कयूं ऐं नेक्स्ट वीक जो असां जेको तव्हांजे गाइडलाइन त ठाहींदासीं। महिरबानी करे असां वारो अकाउंट वार्निंग खां ख़तमु कयो, असां तव्हांजा पुराणा यूज़र आहियूं। इहो सिंधी में ई तव्हां चई छॾींदव या उर्दू में ई चई छॾींदव, उहो तव्हांखे वरी अंग्रेज़ी में गूगल माई हिकिड़ी वेठी हूंदी आहे, उहा वरी अंग्रेज़ी में करे ॾींदी आहे। मां त ईअं कंदो आहियां। उहो तक़रीबन तव्हां ॾींहं में 4-5 रिपोर्टूं हणंदव, 4-5 रिपोर्टूं हणंदव इनशाला। 4-5 ॾींहंनि में कोशिशि इहो कजो त 4-5 ॾींहंनि में को बि गाइडलाइन में वीडियो न अचे। पोइ इहो ॾेॾर कुता बिला वारा न हणो, पोइ कोशिशि कयो नॉर्मल वीडियो ऐं वीडियो जी अपलोडिंग वधायो। ऐं वीडियो जेॾीमहिल बि अपलोड कंदा आहियो, ख़ुदा खे मुंहिंजो मां काफ़ी दोस्त ॾिठा आहिनि जेके मूंखे फैन मिलनि पिया था, उहे वीडियो अपलोड कंदा, मूंसां वीडियो ठाहे करे अपलोड करे अञा अपलोड ई कोन कंदा, ॾिसंदा अड़े हिकिड़ो लाइक आयो अथसि, अड़े 2 लाइक आया अथसि। अड़े बाबा वीडियो अपलोड करे ज़रे ॾिसोसि ना, वरी घणा वरी पाण खे पाण बि लाइक हणंदई। बाबा पाण खे पाण लाइक हणी छा साबित कंदो? टिकटॉक वारनि खे इहो ॿुधाईंदो त ॿिया लाइक कोन था कनि, असां था कयूं। सो हिन जे लाइ वीडियो अपलोडिंग वधायो ऐं जिन्हनि जा मतिलबु गाइडलाइन में अकाउंट पिया था हलनि उहे वीडियो अपलोडिंग पंहिंजा वधाइनि। ऐं जेके वीडियो अपलोड तव्हां कयो पिया था, उन अपलोड करण खां पोइ वीडियो खे अधु घंटो कम से कम वीडियो खे न ॾिसो। हथ बि लुॾनि पिया था, कुराड़ा थी विया ऐं शादी कराइनि कोन था, नीड़ियूं वेही वियूं तायूं करे करे छड़नि जे ताद में। सो रहमान भाई तव्हां इहो ट्रिक करे ॾिसिजो, इनशाला तव्हांजो अकाउंट वारो वार्निंग ख़तमु थी वेंदो। 5-6 ॾींहंनि में तव्हांजो अकाउंट वार्निंग ख़तमु थी वेंदो। ऐं अॻिते जंहिं बि दोस्त खे जेको बि मसइलो आहे उहो मूंखे कमेंट करे ॿुधाए ऐं इनशाला मां हुन जे बारे में वीडियो ठाहे करे यूट्यूब ते रखंदुसि ऐं उन जे ज़रिए काफ़ी दोस्तनि खे फ़ाइदो बि पवंदो। पर जिन्हनि सरप्राइज़ न कयो आहे उहो सरप्राइज़ करे छॾे, जिन्हनि अंगूठो न हयो आहे उहो अंगूठो बड़काए छॾेसि ऐं जिन्हनि 2-3 अखर न लिखिया उहो 2-3 अखर लिखी छॾेसि। वरी महिरबानी, लख कुर्ब, छड़ा एज़ाज़, ज़िंदाबाद। लव यू संगत, लव यू टू, आई लव यू।